बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अचो त सभु गॾिजी पंहिंजे रब खां दुआ घुरूं। इंशाअल्लाह ताला पंहिंजो नओं सेशन शुरू थिए थो पियो। रब्बि ज़िदनी इल्मा, अल्लाह साईं वधाए असांखे इल्म में। इल्म कहिड़ो? इल्मु मुनाफ़ि वारो। असां दुआ घुरंदा आहियूं न, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न तय्यबन ऐं अमलन मुतक़ब्बलन इंशाअल्लाह ताला। हाणे ॿियो असां शुक्र था कयूं अलाह पाक जो, जंहिं असांखे हेसि ताईं पुॼायो आहे। क़ुर पाक में आयत आहे सूरह अल आराफ़ में 7 जी 43 नंबर आयत। सूरह आराफ़ जेका आहे उहा 7 नंबर सूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदी लौला अन हदानल्लाहु। माना इहे जन्नती चवंदा जॾहिं जन्नत में पुॼंदा त पोइ चवंदा त इहो त अलाह जो शुक्र आहे न। हिन जो मफ़हूम इहो आहे त अलाह जो शुक्र आहे जंहिं असांखे हेसि ताईं पुॼायो न। ऐं जेकॾहिं अलाह जी मदद न हुजे हा, अलाह हिदायत न ॾिए हा त हिते कीअं पुॼूं हा। असां बि इहा चऊं था पिया त हीअ अलाह जी मदद आहे। अलाह असांखे हिदायत ॾिनी जो हिन क़ुर पाक जे सिखण जे कम में शामिल आहियूं। ऐं असां पंहिंजो तजवीद जा क्लास पूरा कयासीं। टीहों सिपारो अलॻि उन खां पहिरियों सिखियोसीं। जेको कुझु बि सिखियोसीं, नयूं ॻाल्हियूं हुयूं, कुझु त हिन में वेठियूं, कुझु लही वयूं ज़हन में। हुनजे अॻिते उहे वेहंदियूं जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थोरो थोरो माण्हू हुनखे वरी प्रैक्टिस कंदा ईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उहो सभु करे हींअर असां पंहिंजो नओं सेशन शुरू कयो आहे, जंहिंमें असां जुज़ पहिरें खे माना सिपारे पहिरें खे पूरो सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। सभिनी संगत जी, दोस्तनि जी अदियूं जेके अदरा जेके असां सां गॾु आहिनि, दोस्त भाउर भेनर जेके हिन में कंहिं बि वक़्तु असां सां शामिल रहिया, कंहिं बि तरह सां, अलाह साईं सभिनी जी कोशिशूं क़बूल करे। सभु टाइम कढी अचनि था न क़ुर पाक सिखण लाइ। इहो छा अलाह जे काग़ज़ में कोन थो लिखिजे छा? त भई केरु कहिड़ी कोशिशि करे पियो। हूअं बि असां सूरह गाशिया जेका आहे 87 नंबर सूरत क़ुर पाक जी, उन में ॾाढी हिकिड़ो ज़बरदस्त ॻाल्हि आहे। त उन में कहिड़ो आहे? वुजू यौम नाइम। उन ॾींहुं क़यामत वारे ॾींहुं के चेहरा ख़ुशि हूंदा, बहकंदा हूंदा। छाजे करे? लिसा इहा रादीअ, पंहिंजी कोशिशि ते राज़ी हूंदा। असां त कोशिशि था कयूं न। अल्हम्दुलिल्लाह उते कोशिशि ते अमलनि ते न आहे लिखियलु। क़ुर पाक में अमल कंहिं ॿिए जाइ ते ज़रूरु लिखियलु हूंदो, पर ॻाल्हि इहा आहे त इन सूरत में इहो आहे त पंहिंजे कोशिशुनि ते राज़ी हूंदा। त अलाह पाक कोशिशि क़बूल कंदो आहे न। असांजी नंढड़ी हिकिड़ी कोशिशि आहे, अलाह हुनखे केतिरो वधाए थो छॾे, जीअं असां शौक़ सां अचूं था पिया त। पर इंसानु ख़तादार आहे, ठीकु आहे न। अच्छा, हिन में ख़ासि तौर ते असांजी सॼी टीम जी बि महिरबानी आहे, जेके असां सां सदाईं गॾु आहिनि। अब्दुल्ला भुट्टो साहिबु आहे, साईं अमजद साहिबु आहे, साईं ज़ुल्फ़कार साहिबु आहे, साईं रियाज़ साहिबु आहे, जेके शुरू खां वठी माशाअल्लाह तमामु घणी कोशिशूं कंदा था अचनि। साईं इक़बाल सियर साहिबु आहे, ठीकु आहे न। तमामु माना हर तरह सां कोशिशि कंदा आहिनि त वधि खां वधि पार्टिसिपेशन थिए। ऐं सभ खां वधीक इहो आहे त क़ुर वधि खां वधि इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं पुॼे त जीअं असां सां शामिलु थियनि। असांजे ग्रुप में 282-80 खां मथे माण्हू आहिनि, पर हुन में अचनि केतिरा था? 9-10 अल्हम्दुलिल्लाह जेको अचे थो हुननि जो शुक्र आहे। अलाह साईं हुननि जो असांजी सभिनी जी कोशिशि क़बूल फरमाए। हाणे इंसानु ख़तादार आहे, उन करे अलाह अज़्ज़ जवल खां दुआ आहे त पंहिंजे फज़ल सां असांजी हिन कोशिशुनि खे क़बूल करे ऐं सभिनी ख़ताउनि इहे जेके कयूं आहिनि या जेके थींदियूं। छो जो क़ुर पाक में असां त तालिब इल्मु न शागिर्द आहियूं। थोरी 2 क्लास वधीक पढ़िया आहिनि त कोशिशि कयूं था त जेको थोरो सिखियो आहे उहो ॿियनि खे ॿुधायूं। पोइ का ग़लती थी वञे इंसान आहे यकीननि सम्झ, जेका अॼु सम्झा ओड़ी कल्ह कोन ई। सुभाणे इंशाअल्लाह महिनत कंदासीं त वधीक सम्झ ईंदी आहे। त बहरहाल जेकॾहिं इन सफ़र में माण्हू गुज़रे थो त ग़लतियूं ख़ताऊं थियनि थियूं पयूं। अलाह साईं गुनाहनि खे माफ़ु करे, पर ग़लतियुनि खां बि असांखां दरगुज़र करे। ऐं जेकॾहिं असांखे का ग़लती थिए असांखे हिदायत करे, असांखे तइलीम मिले इंशाअल्लाह ताला। ऐं असांजे हिन सफ़र में जेको असां नओं शुरू था कयूं पिया, शुरू खां क़ुर पाक सिखण जो, असांखे बरकत नसीब फरमाए। आमीन या रब्बुल आलमीन। हाणे हीअ असां सिखूं था पिया छा? अॼु सूरह अल फातिहा पहिरियों नंबर सूरत आहे क़ुर पाक जी। उन में आयतूं कुल 7 आहिनि। ऐं इहो 7 ई थोरो ॾिसंदासीं। अॻु में असां इहो ख़तमु करे चुका आहियूं। असां सूरह फातिहा खे डिटेल में पढ़ी ग्रामर सां बल्कि। ऐं पोइ अल बक़रा जेका 2 नंबर सूरत आहे, हुन में घणी 286 आयतूं आहिनि। उन में 5 आयतूं कंदासीं, 1 खां 5। अॼु में 10 आहे। ख़ैर सां असांजो सफ़र शुरू थियो आहे। इंशाअल्लाह ताला अलाह कंदो हिन में बरकत पवंदी। अचो पहिरीं ॻाल्हि ॾिसूं त
सीपारे पहिरें खे असां अरबी में छा लिखंदासीं? सीपारे खे चइबो आहे अल जुज़, ठीकु, उहे थींदो अल जुज़ उल अव्वल, पहिरियूं, हिकु न पहिरियूं, जीअं त ॻणप में ईंदो आहे, पहिरियों ॿियो टियों, हीउ अव्वल आहे, उनखे चवंदासीं सीपारो पहिरियों। नालो छा आहे हिन जो? अलिफ लाम मीम, ख़बर आहे इहा। हाणे हिन में पहिरीं सूरत कहिड़ा आहे? सूरतुल फातिहा, या लिखिजे अल फातिहा, अल फातिहा बि चवंदा आहियूं, या लिखिबो अल फातिहा ते, पर असां पढ़ंदा कीअं सुकून सां अल फातिहा। पहिरीं नंबर सूरत इहा किथां जी आहे? इहा मके मुबारक में लथी आहे, इहा मकी सूरत चइबो आहे हिनखे। हाणे हिन में तव्हां ॾिसो त हीउ जेको बि लिखियल आहिनि 7 आयतूं आहिनि हिन में, ठीकु आहे, 7 आयतुनि में हीउ जेको आहे हिनखे हेॾो ॾिनल आहे ऐं हीउ रंग नीरो आहे। कंहिंखे ख़बर आहे त इहो छो आहे, इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? जेकॾहिं कंहिंखे ख़बर आहे त अनम्यूट करे बिल्कुलु चई सघे थो विच में क्लास में, ठीकु। जेकॾहिं न, त ॻाल्हि इहा आहे त इहो हेॾो जेको आहे हिनखे चइबो आहे हमज़तुल वस्ल, हमज़तुल वस्ल, ठीकु। इहो छो जो हिन ते का निशानी ॾिसो था, काई कान्हे का, इहा ही इन जे करे हूंदो आहे त इन सां वसल ते असां अॻ में ॻाल्हाए आया आहियूं त इन खां अॻ में वारे अखर खे पाण में गॾाईंदो आहे उन सां, ठीकु आहे न। अच्छा, उन खां पोइ हीउ जेको आहे हिनखे चइबो आहे छा, जेके नीरे में आहिनि, हमज़तुल क़ते। इनखे हमज़तुल क़ते छो चइबो आहे? त इन ते ॾिसो हरकत अॻ में ई लॻल आहे, माना हिन खे शुरू करण जे लाइ असांखे कानून लॻंदो आहे जेको त हिन ते अलिफ अल ते सदाईं जॾहिं असां हिनखे शुरू कंदा हुआसीं त हिन ते अल सां पहिरियों ज़बर ई ईंदी आहे हिन अल्फ ते, पोइ हीउ अल्फ थी वेंदो, माना हमज़तुल वसल अल्फ थी वेंदो, हिन ज़बर ईंदी अल हमद अल आलमीन। पर जेकॾहिं हिन सां शुरू नथा कयूं त ॾिसो हिननि ॿिन्ही खे छड़ो गॾाए थो, रबिल आलमीन, ही माना गॾाइण लाइ हूंदो आहे, हमज़तुल वस्ल माना मिलाईंदो आहे, ठीकु। उहो त हिते हमज़ल क़ते तव्हांखे ॿुधायमि त इहो हितां लफ़्ज़ पढ़ी शुरू करे सघिजे थो पियो, ठीकु। इहे सभु इहे ॾिसो हिन में फ़र्क़ु, ठीकु। उन खां अॻिते हलूं था पिया, इहा वाहिद सूरत आहे जेका क़ुर पाक में सभ खां पहिरीं जेका पूरी नाज़िल थी, ठीकु। पोइ त घणियूं सूरतूं ॿियूं बि आहिनि, ऐं इन में इहा वाहिद सूरत आहे जंहिंमें माना क़ुर पाक में अलाह पाक ख़ुदि इन जो ज़िक्र कयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कीअं ॿुधायो आहे त असां तोॾां नाज़िल कयूं जेके माना आतनाक तव्हांखे ॾिनियूं आहिनि, हा न। यानी हिन में नज़ुल करण जी बि ॻाल्हि न आई आहे, अलाह पाक अञा वधाए करे जेका ॻाल्हि कई आहे, ॾिनियूं आहिनि तोखे, माना हिकिड़ो तोहफ़तनि, हीअं न। ॾिसो हीउ नाज़िल लिखियलु कोन अथव, ॾिसो तव्हां हिते थोरो फ़र्क़ु सम्झो, ठीकु आहे न। क़ुर पाक नाज़िल लिखियलु आहे, इन अंज़लना लैलतुल क़द्र थींदो जेको बि आहे न, हुन में त असां क़ुर पाक नाज़िल कयोसीं। हीउ छा आहे, हिन सूरत लाइ छा आहे, उहा जेका जंहिंमें माना सभ में माना असांजी 7 आयतुनि वारी आहे, जेका बार बार पढ़िजे थी पई, क़ुर अज़ीम, माना वलक़द आतैनाक, आते चइबो आहे माना असां तव्हांखे ॾिनो, माना अता कयो, तोहफ़तन अता कई, ईअं सम्झिजे। छो जो इन जे लाइ हिकिड़ी हदीस मुबारक बि आहे, उहो असां ॾिसूं था पिया अॻिते। हीउ कहिड़ो ज़िक्र हिन जो, ही सूरह अल फातिहा जो सभु माना 7 न जेका बार बार पढ़ण वारी, इन जो ज़िक्र कंहिंमें आयो आहे क़ुर पाक में? अल हिज्र में, जेका 15 नंबर सूरत आहे, हा न। ऐं हुनजी आयत नंबर आई आहे कहिड़ी? 87। सूरत अल हिज्र 51 नंबर सूरत आहे, 15, ठीकु। हाणे सभ खां पहिरीं इहो आहे त अलहम शरीफ़ खे असां सॼो सिखिया आहियूं, पर हिकिड़ो लफ़्ज़ चढ़ो त अलहमद लफ़्ज़ जी माना में ॿ ॻाल्हियूं अची वञनि थी पियूं, सभु तारीफ़ूं ऐं सभु शुक्र अलाह पाक जा आहिनि। अल जो मतिलबु इहो आहे सभु, ठीकु। हमद माना तारीफ़ ऐं शुक्र ॿई अची वञनि था, न त अरबी में तारीफ़ जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे, शुक्र लाइ बि अलॻि लफ़्ज़ आहे, ठीकु आहे न। पर हिनखे ॿिन्ही खे गॾाए करे हमद चइबो आहे। हिन सूरत जा कम से कम 22 मुख़्तलिफ़ नाला आहिनि, उन्हनि में हिकु आहे उमुल क़ुर, यानी क़ुर जी माउ, कहिड़ो अज़ीम नालो आहे, छो त हीअ सूरत क़ुर पाक जो दीबाचो आहे न, इहो तत्व थींदो आहे या ख़ुलासो थींदो आहे। तव्हांखे जेकॾहिं को चवे 2 मिंट तव्हांखे ॾिए त क़ुर पाक में लिखियलु छा आहे? तव्हांजो चओ था त क़ुर पाक अज़ीम किताबु आहे, मुकमिल किताबु आहे, अलाह जो किताबु आहे। हाणे मां त पढ़ां जहिड़ी तव्हांजा हिन में 600 सफ़ा आहिनि, हिकु हिकु मां पढ़ण में मूंखे ज़िंदगी लॻी वेंदी सम्झण में। मक़सदु छा आहे क़ुर पाक में? आख़िर मूंखे ॿुधायो त सही, तव्हां सिर्फ़ु अलम शरीफ़ जो तर्जुमो ॿुधाए छॾियोसि, अलम शरीफ़ ॿुधाए सॼो क़ुर पाक थी वेंदो, ठीकु।
उन लाइ हदीस कुदसी में इन जी केॾी अहमियत आहे। हदीस कुदसी आहे। हदीस कुदसी छा हूंदी आहे? जॾहिं हदीस मुबारक असां चवंदा आहियूं न त माना काला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेका उन्हनि ॻाल्हि चई उहा असां ते पुॻी त उहा हदीस मुबारक आहे। ठीकु, पर जॾहिं अलाह का ॻाल्हि असांखे ॿुधाइणु चाहे थो त असांखे डायरेक्ट त कोन ॿुधाईंदो, पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाईंदो। ठीकु, त पंहिंजे नबी खे जॾहिं ॿुधाई त हाणे असांखे अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला चए थो पियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो उन छा चयो त काल अल्लाह ताला, अल्लाह थो चवे। माना हदीस कुदसी इहा आहे त ही लफ़्ज़ अल्लाह जान जेके असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया त अल्लाह छा थो चए। ॾिसो, कसम तु सलात बैनी व बैन अब्दी निसफ़ैन, मां हिनखे सलात जो नालो आहे, अलाह पाक जो वरितो आहे सलात, माना हिन जो दुआ, दुआ हिनखे चइजे। ठीकु, हिनखे ॿिनि हिसनि में विरायो आहे, ॿिनि हिसनि में अलाह पाक हिनखे विरायो आहे। भले अब्दी मां सअल, पोइ मुंहिंजो जेको बानू आहे, जेको पढ़ंदो उहो जेको चवंदो हुनखे मां ॾींदुसि, अता कंदुसि। ठीकु, पोइ हीउ ॾिसो था, फ़ैज़ा काल वैज़ा काल वैज़ा काल फ़ैज़ा काल फ़ैज़ा काल, हाणे सभिनी में हीअ शइ अचे थी। केॾो न हीअ हदीस मुबारक आहे, हीअ कंहिंखे चइजे त हाणे माना सम्झी ॾेखारियो हिनजी, त मूंखे त ॿिनि लफ़्ज़नि जी माना सम्झ में नथी अचे। ॾुखियो न आहे सम्झणु, इहो कीअं सम्झां, अरबी में अचे कोन थी पई। पर हिन में लफ़्ज़ सिंधी जा ॾिसो, ज़ुल्फ़कार साहिबु सदाईं चवंदो आहे त महिरबानी करे ध्यानु ॾियो त हिन में केतिरा सिंधी लफ़्ज़ आहिनि। ॾिसो, कसम तु माना हिनजी माना डिसाइड कयो आहे या माना में विरायो आहे ॿिनि हिसनि में, निस्फ़ चवंदा आहियूं न असां, ॿ हिसा। ठीकु आहे, वल वध मां सुवाल करण वारो। फ़ैज़ा काल अल अब्दु अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन काल अल्लाह ताला हमिदनी अब्दी, नी जॾहिं बि आख़िर में पंहिंजे लाइ हूंदो आहे, हमिदनी माना मुंहिंजी तारीफ़ कई, अब्दी मुंहिंजे इबाद, मुंहिंजे अब्द, मुंहिंजे बाने। अलाह पाक फरमाए थो त जॾहिं अब्दु चवे थो पियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, त अलाह हुनजो जवाबु थो ॾे त बंदे मुंहिंजी तारीफ़ कई। वैदा काल रहमान रहीम, पर अलाह पाक चए थो पियो त असना अलैहि इबादी, मुंहिंजी हिन सना कई आहे। ठीकु, हुन खां पोइ तुंहिंजे सिफ़तूं न अलाह पाक जो, अलाह जी वॾाई बयानु कई अथई। वैदा काल मालिक यौमिद्दीन, जॾहिं अलाह बंदो चवे थो पियो त मालिक यौमिद्दीन, नमाज़ में त काल मजदनी, मजदनी माना अलाह पाक मूंखे हिन जी माना मुंहिंजी जेको रुतबो जेको माना बयानु कयो अथई, वधायो अथई, त माई मालिक आहे। वाकाल मरत फवद लई अब्दी, माना मुंहिंजे हवाले करे छॾी न पाण खे, त मालिक जॾहिं रमिंदी त तूं आहे त माना पाण खे हवाले करे छॾी मूंखे। ठीकु, पोइ जॾहिं चई फ़ैज़ा काल इया का न अब्दु व इया का नस्तईन, तो जी इबादत कयां थो, कयूं था ऐं तुंहिंजी असां तोखां मदद घुरूं था पिया। त पोइ अलाह पाक चए थो काल हाज़ा बैनी व बैन अब्दी, पोइ इहो मुंहिंजे ऐं बंदे जे दरम्यान ॻाल्हि आहे न इहा, जॾहिं मूंखां घुरे थो पियो त मुंहिंजो अब्दु मूंखां घुरे थो पियो, त इहा असां ॿिन्ही जे विच में ॻाल्हि आहे। भले अब्दी मां सअल, पोइ मां त मालिक आहे जॾहिं, त पोइ जेको मूंखां घुरंदो मां ॾींदुसि। उहो अहिड़ो मालिक त न आहे, हिते त दुनिया में खोड़ वॾा वॾा मालिक सरदार बादशाह आहिनि न, हुननि खे का बि शइ चओ त सभु शइ त नथा ॾेई सघनि, उहो त मोहताज आहिनि पाण में। ही त बादशाह उहो आहे जंहिंखे का परवाह ई कोन्हे का, सभु फ़क़ति घुरण जी देरि आहे अब्द जी, त आई पई आहे। इन करे असांखे माण्हू काफ़ी, हींअर बि मूंखे मैसेजिस काफ़ी आया त साईं असां छा पढ़ूं जो असांखे वीह मिले, छा पढ़ूं जो हीअं थिए। मूं चयो बाबा क़ुर पाक सम्झो, क़ुर पाक सम्झो। तव्हां जेकॾहिं हमद शरीफ़ पढ़ी जॾहिं अलाह ताला सां मुखातिब तव्हां थींदो त अलाह ताला तव्हांखे जवाबु थो ॾे, त बाक़ी तव्हांखे ॿिए खे छा ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, केॾी कमाल जी ॻाल्हि आहे, ॾिठो न। पोइ फ़ैज़ा काल एहिदिना सिरातल मुस्तक़ीम, हाणे अलाह पाक हिते चई वियो त हाज़ा बैनी व बैन अब्दी, मुंहिंजे बंदे जे विच में आहे, ऐं जेको अब्दु सुवाल कंदो मां उहो हुनजो अता कंदुसि। त पोइ सुवाल बंदो छा थो करे, हाणे मीटिंग आहे न, हिकिड़ी मीटिंग थी हले सम्झो, त पोइ थो चए, बंदो थो चए त एहिदिना सिरातल मुस्तक़ीम, मूंखे सिधे रस्ते ते हलाए, असांखे सिधे रस्ते ते हलाए। ठीकु आहे न, अलाह पाक हिन में जमा जो सीगो रखियो आहे, जमा आहे एहिदिना सिरातल मुस्तक़ीम, छो जो सभिनी खे हिदायत खपे न। हाणे जेको निमाज़ नथो पढ़े, अलम शरीफ़ नथो पढ़े, क़ुर में यकीन नथो रखे, उहो त वञी पाण ॼाणे न पंहिंजी क़िस्मत। अलाह पाक असांजी त क़िस्मत बहितरीनु कई आहे न। इहा कन एहिदिना सिरातल मुस्तक़ीम, बार बार चऊं था पिया त बार बार अलाह असां ते नेमत करे। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, पोइ काल अलाह पाक छा थो चए, हाज़ा लिअब्दी व लिअब्दी मा सअल,
इहो मुंहिंजो बंदे जे लाइ आहे ऐं मुंहिंजे बंदे जेको सुवाल कयो आहे हुनखे अता आहे। मां हिदायत ॾेई छॾीमांसि। हाणे सही मुस्लिम में किताब सलात आहे, बाब कहिड़ो आहे, वुजूब क़राअत अल फातिहा ते। ठीकु, अल्हम्दुलिल्लाह इहो सम्झो। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि त अॻिते हली कंदासीं, जेको आहे थी सघे थो आलम शरीफ़ ते ख़तमु था कयूं, सूरह बक़रा ते हलंदासीं त ग़ैरुल मग़दूब कहिड़ो असां चवंदा आहियूं जंहिंते गज़ब थियल आहे। गज़ब त ॿियनि क़ौमुनि ते बि थियल आहे न, आद समूद जेके हुया हिन जो ख़ासि ज़िक्र आहे क़ुर पाक में न। पर हिते जेको माना हिन अलम शरीफ़ में ख़ासि तौर ते हिननि जो मुफ़सरनि जो चवणु इहो आहे, आलमनि जो। मां इन करे पंहिंजे उस्ताद खां वरी हिकिड़ो दफ़ो कंफर्म कयो, उन पुछी करे मूं चयो साईं त गज़ब त सभिनी ते थियो आहे, पर हीअ चवनि था त हीअ जेको ग़ैरुल मग़दूब आहे हिते जेको आयल आहे उहो यहूदियुनि ते आहे। हुननि ते कहिड़ो गज़ब आयो, ख़ासि तौर जेको ज़िक्र जी ॻाल्हि आहे उहा आहे त योम सब्त जेको छंछरु वारो ॾींहुं हो, उन में अलाह सां चालाकी कयूं। असां इंसान आहे न, अलाह सां चालाकी। हिकिड़ो ग्रुप हो हुननि जो, जंहिंखे मनाई त मच्छियूं न मारियो छंछरु ॾींहुं, जुमे ॾींहुं ॼार विछाए ईंदा, छंछरु जेको छंछरु ॾींहुं चवंदा ॼार था असां चलो विछायूं, मच्छियूं पकड़ियूं थोरी था। ऐं मच्छियूं बि खोड़ ज़ाहिर थींदियूं हुयूं, पोइ आचरियूं हुनखे कढंदा, पोइ अलाह हुननि खे भोड़ो करे छॾियो। ॾाढो सख़्तु अज़ाब हो इहो, छो जो हुननि जूं शिकलियूं मसख़ थी वियूं। ॿियनि अज़ाबनि में मां उस्ताद खे चयो, मुंहिंजो साईं फ़र्क़ु छा आहे? पोइ मूंखे हुन ॻाल्हि सम्झाई त फ़र्क़ु इहो आहे त ॿियनि अज़ाबनि में त क़ौमूं तबाह थी वियूं न, पर हुनजी शिकिल सां की अलाह साईं कुझु न कयो। पर अलाह पाक हिननि ते एॾो ॾबर आयो हिनखे त मूंसां चालाकी जे इनकार कनि त हिकिड़ी ॻाल्हि आहे न, नबीअ जो अलाह जो, पर ही चालाकी था कनि मूंसां। त मां नथो सम्झां त ही छा बदमाशी था कनि। हुननि जो चहिरा मसख़ थी विया, भोरड़ा थी विया, पोइ उहे उते ई जेको आहे उहे फना बि थी विया। ही भोरड़ा जेके अॼु वारा आहिनि उहे न, उहे अलॻि जानवर आहिनि। उहे इंसान में भोरड़ा थिया, उहे त हुननि जो नसलु ख़तमु थी वियो। पोइ उन में अलाह पाक अॻिते आयत बि रखी आहे त इहो उन्हनि जे लाइ त हुयो अज़ाब, पर ॿियनि जे लाइ नसीहत आई आहे। ऐं अलाह पाक न करे हींअर जेके हालतूं असां जूं आहिनि, जेके अलाह पाक सां चालाकियूं हलनि थियूं पियूं, अलाह साईं माफ़ु करे असां सां छा हालत थिए आहे। असांजो बचाव कहिड़ो आहे? आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ त अलाह साईं हिननि खे सज़ा में चहिरा न बदिलाए जाए मुंहिंजी उमत जा। ठीकु, अलाह साईं असां ते रहम करे इंशाअल्लाह। अलाह साईं करे अचूं था सूरह बक़रा ते। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वरी था चऊं, अलाह साईं असांजी मदद फरमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छो जो क़ुर पाक में जॾहिं क़ुर पढ़ो त अलाह जी पनाह घुरो शैतान मरदूद खां। छो जो शैतान जो कमु आहे हिदायत खां रोकणु। तव्हां माण्हू खे रोकणु त तूं हेॾे न वञी, ठीकु आहे, ख़ैरु आहे, क़ुर आहे, निमाज़ आहे, ॿिया ख़ैरु आहे, ख़ल्क़ आहे, कंहिंजी निमाज़ बीमारी आहे पुछणु सभु चङा ई आहिनि, पर पंहिंजा कम त कर पहिरियों। त ॻाल्हि इहा आहे त क़ुर वॾी हिदायत आहे, त उन जे करे अलाह पाक चए थो त छो जो न शैतान नज़र कोन थो अचे, इन करे मुंहिंजी मदद वठो, मुंहिंजी पनाह में अचो, त जीअं तव्हां इत्मिनान सां पढ़ी सघो। इंशाअल्लाह ताला असां अलाह जी मदद था घुरूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम खां ऐं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कयूं था असांजे पंहिंजे नए सफ़र जी। अलाह पाक असांजूं कोशिशूं क़बूल फरमाए। अॼु सिखंदासीं 1 खां 5 आयतूं छाजे बाबति आहिनि? मुत्तक़ीन। मुत्तक़ीन कहिड़ा? हिदायत याफ़्ता माण्हू, यानी तक़वा वारा माण्हू, परहेज़गार माण्हू, जेके अलाह खां डिॼण वारा, उहे कहिड़ा आहिनि? हक़ीक़त में ईअं चइजे। हिदायत वारा याफ़्ता माण्हू त जेके उहिदनि बि थी सघनि था, जेके हिदायत मिलियल हुजे न, पर मुत्तक़ीन जो लफ़्ज़ हिते आयल आहे, उहो कुझु उनजी थोरी डिफरेंट आहे। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा ॾिसी आहे त सूरह बक़रा जेका आहे उहा उनमें मदनी सूरत आहे, ऐं मदनी जी पहिरीं सूरत आहे जंहिंजो आलमनि जो चवणु आहे इहो। ठीकु, उन में आयतूं आहिनि। हीउ छा नंबर आहे, हीउ छा नंबर आहे, यादि करण जे लाइ केॾो सवलो आहे। ऐं अल बक़रा गऊं जो नालो आहे, आराम सां तव्हांखे यादि ईंदी। हिन जे रंग में इहो रखण बि हिन जी हिकमत आहे, जॾहिं असां पढ़ंदासीं जेको आहे इंशाअल्लाह ताला, त थोरो तव्हांखे सही थो रंग ईअं हेॾो छो रखियलु आहे, छो जो जंहिं गऊं जो ज़िक्र अॻिते ईंदो न, उहो बि हेॾे जो रंग आहे। ठीकु, ऐं 286 छो हिन जो आयतूं आहिनि, रंग विच में छो फ़र्क़ु आहे, इहो अछो बि थी सघे पियो, इहा ग़लती न आहे, हिन जो सबबु आहे, अॻिते ॾिसूं था पिया। ऐं हीअ 40 हिन में रुकू आहिनि टोटल। हाणे ॾिसो इन रंग खे सम्झूं था पिया। कुल सूरतूं क़ुर पाक जूं 114, सभिनी खे ख़बर आहे। आयतूं घणूं सूरह बक़रा जूं 286, असां ॾिठोसीं। हाणे ठीकु आहे, हाणे इन में मकी केतिरियूं आहिनि ऐं मदनी केतिरियूं आहिनि, इहो ॾिसूं न, मकी केतिरियूं आहिनि, मदनी केतिरियूं आहिनि। 114 मां हाणे आयतूं टोटल आहिनि 286। इन मां असांखे ख़बर पवंदी त मकी केतिरियूं आहिनि, मदनी केतिरियूं आहिनि। इहा हिकमत आहे हिन नंबर में। केॾो सुभान अल्लाह, इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे क़ुर पाक में। हाणे ॾिसो, जेकॾहिं असां ही 86 करे पढ़ंदासीं,
इहे मकी सूरतूं हिनखे 28 करे पढ़ंदासीं त मदनी ऐं मकी सूरतुनि जो तइदाद माना साल घणा हुया लहण जा 13 साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुया जेके मके मुबारक में सूरतूं नाज़िल थियूं आहिनि ठीकु ऐं पोइ मदनी दौर कहिड़ो आहे 10 सालनि जो आहे माना 13 सालनि में 86 सूरतूं 10 सालनि में मदनी सूरतूं अमूमन डिघियूं आहिनि छो जो हुन में कानून आहिनि क़ाइदा आहिनि शरीयत आहे उनजा ज़िक्र आहिनि अहकाम आहिनि ऐं हिन में छा आहे हिन में तौहीद ते वॾो तमामु अहम आहे नंढी सूरतूं न थोरी ॻाल्हि मतिलबु तमामु वॾो कमाल आहे मकी सूरतुनि जो पंहिंजो हिकिड़ो लुत्फ़ आहे मदनी सूरतुनि जो पंहिंजो लुत्फ़ आहे सुभान अल्लाह ऐं 286 तव्हां कीअं यादि कयो न यादि बीहेव त 786 आम तौर हूंदो आहे असांजो यादि करण लाइ बिस्मिल्लाह रहमान रहीम लाइ अबजद जे हिसाब सां बहरहाल हाणे अचूं था पिया पंहिंजी ॻाल्हि ते त ही 2 लफ़्ज़ आहिनि मुतक़ीन व मुफ़्लिहून जेके इस्तेमालु थियल आहिनि सॼो तत्व इहो आहे मुतक़ीन व मुफ़्लिहून हिदायत वारा ऐं कामयाबु केरु थींदा जेके हिदायत मिलंदी जेके हिदायत मिलंदी छा थींदो कामयाबु थींदो पर हिदायत वठणी आहे न असां छड़ो ॿुधंदा आहियूं अलाह पाक असां ते रहम करे जो असां हिदायत वठी हुन ते अमल कयूं आयत खां 1 खां 5 पहिरीं आयत अलिफ लाम मीम हुरूफ़ मुक़त्तियात आहिनि असां सिखी आया आहियूं हिन ते वधीक कोन था वञूं इन जो मतिलबु अलाह खे ख़बर ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर हुन अलाह जे दरमियान आहे त ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तक़ीन ठीकु इहो असां पढ़ंदा आहियूं ख़ैर सां त हीअ किताब आहे जंहिंमें को बि शक कोन्हे इहो किताब छा आहे हिदायत आहे कंहिंजे लाइ आहे हिदायत मुस्लमाननि लाइ मोमिननि लाइ काफ़िरनि जे लाइ आहे त सभिनी जे लाइ हिदायत आहे परहेज़गारनि लाइ पोइ उन में मुस्लमान हुजे जेको थियो हुजे या न थियो हुजे कहिड़ी बि को आम माण्हुनि जी ॻाल्हि आहे उन्हनि सभिनी लाइ हिदायत आहे पर हुजे को परहेज़गार न हीअं ख़ुदा को डिॼण वारो हुजे न जंहिंजी दिलि में एतिरो हुजे त मूंखे ॿुधणो आहे का शइ बुराई खां परे रहणो आहे छो जो बुराई ऐं चङाई इस्लाम में छड़ो मुस्लमान थियण सां कोन थी अची वञे या मोमिन थियण सां चङाई ऐं बुराई ॿियनि क़ौमुनि में बि आहिनि न छा आहे त इहो सॉफ्टवेयर आहे असांजो जेको अलाह पाक इंसान में जॾहिं ख़लकियो रूह विधो त उन में इहा शइ हुन में फअलहमहा फुजूरहा व तक़वाहा मन अलाह पाक इहा सॉफ्टवेयर में हणी छॾियो त आम इंसान खे सम्झ में पवंदी त हीअ शइ ख़राबी आहे हीअ ठीकु आहे न त उहो ऑलरेडी आहे त पोइ उहा जेको परहेज़गारी कंदो जेको सुठनि ख़्यालनि वारो हूंदो उन लाइ हिदायत आहे इहो सुठा अमल करण वारो हूंदो उन लाइ हिदायत आहे उन जे लाइ इहो मुतक़ीन उन खां पोइ हाणे मुतक़ीन जी डेफिनेशन कहिड़ी आहे उहा अलाह पाक ख़ुदि पाण ई ॿुधाए थो पियो कहिड़ी आहे अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ही 3 ॻाल्हियूं अलाह पाक कयूं आहिनि कहिड़ियूं उहे जेके ईमान आणीनि था ग़ैब में या अणॾिठे ते अणॾिठे ते ईमान आणींदो त मुस्लमान हिदायत काॾों ईंदी हाणे किथे आहे जन्नत किथे आहे 3 आसमान हे त असां हिकिड़ो आसमान आहे नज़र अचे थो पियो हिनजी त शायदि ई असां ॾेई सघूं था पिया ॿियो आसमान मां कंहिं ॾिठो आहे 3 चौथो 7 अलाह पाक चए थो ख़लक़ सब समावातिन तिबाक़ मां 7 आसमान ख़लकिया आहिनि मथे तबिको करे अलाह साईं तूं त चईं हाणे असांखे त नज़र ई कोन था अचनि पोइ सुवाल कयूं न यकीन करणो आहे अणॾिठे ते यकीन करणो आहे जन्नत बि आहे दोज़ख बि आहे ऐं क़बर जो अज़ाब बि आहे ॿिया नबीअ बि आया ॿियनि ते सहीफ़ा नाज़िल थिया माना इहे सभु शयूं जेके असांजे अखियुनि अॻु त कोन्हनि पर असांखे हुन ते यकीन करणो आहे ग़ैब ते ठीकु उहे जेके आमीन आणी था ग़ैब अणॾिठे ते क़ाइमु कनि था निमाज़ माना ईमान ग़ैब खां पोइ ॿिए नंबर ते अहमियत कंहिंजी आहे निमाज़ जी क़ाइमु कनि था पढ़नि था न क़ाइमु कनि था इन ते वॾो टॉपिक थी सघे थो पियो पर क़ाइमु कनि था जो मतिलबु इहो आहे त इहो जमाती ॻाल्हि आहे मस्जिदुनि में क़ाइमु करणी आहे निमाज़ ऐं हुन खां पोइ क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे ॿियो आम थोरो तव्हांखे नक्शर ॾेई छॾियां हिन जो टाइम थो पूरो थींदो वञे त कनेक्शन जंहिं दिलि जो अलाह सां थी वियो न त पोइ इहा क़ाइमु थी वेंदी न त क़ाइमु किथे आहे उहे जेके क़ाइमु कनि था निमाज़ ऐं ख़र्चु कनि था असांजे ॾिनल रिज़िक मंझां पोइ वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िला इलैका वमा उनज़िला मिन क़ब्लिक वबिलआखिरति हुम यूक़िनून ऐं उहे जेके ईमान आणीनि था जेको तोॾां नाज़िल कयो वियो आहे क़ुर पाक ऐं जेको नाज़िल कयो आहे तोखां पहिरीं उन्हनि ते बि यकीन करिणो आहे सभिनी खे ऐं जेके ॿियूं यहूदी ऐं ईसाई क़ौमूं आहिनि न उन्हनि ते बि इहा ॻाल्हि लाज़िम थिए थी पई त क़ुर ते यकीन न आंदो त माना ईमान कोन्हे ठीकु उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम उलाइका हुमुल
उहे ई हिदायत वारा आहिनि ऐं उहे ई कामयाबु आहिनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते असां भई सेशन ख़तमु था कयूं पिया। ठीकु, हाणे हिनखे पोइ असां वज़ाहत सां ॾिसंदासीं, हिते कोन था कयूं इंशा अल्लाह ताला जो टाइम पूरो थी वियो आहे। हाणे हिते असां पंहिंजो सेशन पूरो ख़तमु था कयूं। हीअ छड़ो हिकिड़ी लास्ट राइड आहे त इन में सभु शयूं अची वयूं। ईमान आणीनि था कंहिं ते, ग़ैब ते, क़ाइमु कनि था निमाज़, ख़र्चु कनि था असांजे ॾिनल रिज़्क़ मां। माना असांजे ॾिनल रिज़्क़ जी ॻाल्हि पहिरियों आई आहे उन अरबी में, हिते सिंधी में त ईअं था लिखूं पिया पर अरबी पहिरियों आई आहे। मिमा रज़क़नाहुम पोइ आयो आहे युनफ़िक़ून। ऐं उहे जेके ईमान आणीनि था जेको तोॾां नाज़िल कयो वियो आहे ऐं जेको नाज़िल कयो आहे तोखां पहिरीं, ऐं यकीन रखनि था आख़िरत ते। ठीकु, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह पाक दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजे हिदायतुनि ते अमल आमीन करण नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं का ग़लती थी आहे त अलाह से माफ़ करे असां बारक अल्लाह ली वलकुम फिर क़ुरान अज़ीम। बरकत पवे इन में मूंखे ऐं अव्हांखे फिर क़ुरान पाक जे क़ुरान अज़ीम पढ़ण जे करे, सम्झण सिखण जे करे, टाइम ॾियण जे करे, वनफ़अनी ऐं फ़ाइदो थिए मूंखे, व इयाकुम ऐं अव्हांखे, फिल आयात व ज़िक्रिल हकीम, हिननि आयतुनि जेके असां सिखियूंसीं, व ज़िक्रिल हकीम क़ुरान पाक जेको असां ज़िक्र कयोसीं। हाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन को बि सवाल माना ओवर टू यू साईं रियाज़ साहब। थैंक यू। जज़ाकल्लाह साईं। भला हाणे इहो दिला साहिब 9:30 पौणे 10 वारो फाइनल कयूं, अॼु त अचानक फ़ैसिलो कयोसीं, या इहो ॿुधायो त पोइ आईंदे हफ़्ते 8:30